ख़बर शामिल कयूं पिया उस्मान छावरी खां। उस्मान छावरी वेझो यूसी हिंगोरानी ॻोठ मादन मीरजत में स्कूली ॿारनि ऐं ॻोठाणा स्कूल जे बुनियादी सहूलियतुनि ऐं उस्ताद न हुजण करे मीडिया जे नुमाइंदनि अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाज दौरान दिलबर मीरजत, अलीगुल मीरजत, प्यार अली मीरजत मीडिया जे नुमाइंदनि सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे ॻोठ जी तइलीम हथ सां तबाह बर्बाद कई पई वञे। असांजे ॻोल्हनि जड़नि ॿारनि खे तइलीम खां महरूम कयो वियो आहे। असांजे स्कूल ते काफ़ी सालनि खां को बि उस्ताद मुक़रर न आहे। नई स्कूल में बिजली, नई पीअण लाइ साफ़ पाणी ऐं तइलीम सख़्तु मुतासिर आहे। असां तक जे चूंडियल नुमाइंदनि ऐं महकमा तइलीम जे बाला ऑफिसरनि खां मुतालबो था करियूं त असांजे ॻोठ जे स्कूल में उस्ताद मुक़रर कयो वञे ऐं पीअण जो साफ़ पाणी ऐं बिजलीअ जो निज़ाम दुरुस्त कयो वञे। रिपोर्ट करे हनीफ बलोच, बे न्यूज़, उस्मान छावरी।